रात जी निंड इंसान के जवान रखंदी ईंदी। जेको रात जो जागो करे ॾींहं जो निंड करे उहो पंहिंजी उम्र में ई तबाह बर्बाद थींदो। हूंदो उम्र जो नंढो ॾेखारण में वॾी उम्र वारो ईंदो। ग़लति ॻाल्हि कोन थो कयां। बचा लत लॻी वेंदी ख़ुदा जे क़स्म चांहि ठाहींदी यार चांहि ठाहे त वञो थी न। रात जी निंड इंसान खे सिहत ॾींदी आहे। रात जी निंड इंसान खे चेहरे ते रौनक ॾींदी आहे। रात जी निंड इंसान खे सही तरीक़े सां चार्ज कंदी आहे। चार्ज बाक़ी ॾींहं जो निंड कंदनि कॾहिं बि तुंहिंजा हौसला बुलंद न थींदा। हमेशा जल्दबाज़ी जा फ़ैसिला कंदे रब जी इज़त जो क़स्म का ॻाल्हि बि न हूंदी। पंहिंजे लेखे रोई वेही रहंदे। ग़लति ॻाल्हि को त कहिड़े ॾिसो जवान जी औलाद जे रात जी निंड कई आहे सो अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम उन जी जान में खुशाद किया। रात जी निंड अल्लाह रात छाजे लाइ ख़लक़ी आहे बचा? निंड जे लाइ। आराम कयो, सुकून कयो। रात जी निंड तोखे जवान रखंदी ईंदी। जवान चेहरे में रौनक हूंदा। रात जी निंड कोशिश कर बचा जी चाहे तो मुझे शिकिल एड़ी सुनी हसीन रहे। 5 वक्त वजू कर जी आदत विच। अस्सलातु खैरुम मिनल नौम। निंड खां बेहतर नमाज फजर जी नमाज पाबंदी सां पढ़जे। मौला अली हैदर करार इब्न अबू तालिब जन खां के सवाल कयो या अली मूंखे ख़बर कीअं पए त मां फजर जी नमाज पढ़ी आहे त अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम मुंहिंजे फजर जी नमाज क़बूल कई आहे। हा मौला अली हैदर करार इब्न अबू तालिब जन फरमान लगा जॾहिं तूं फजर जी नमाज अदा कई आहे ॿिए जी नमाज जो तोखे ख़्याल दिमाग़ में वे सम्झ अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम तुंहिंजे फजर जी नमाज क़बूल करे छॾी आहे। वरी जेकॾहिं तूं ॿिए जी नमाज अदा करे थो वरी तोखे टे जी नमाज जो ख़्याल वे त सम्झ अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम मुंहिंजी ॿिए जी नमाज बि क़बूल करे छॾी आहे। जे टे जी नमाज अदा करे थो तोखे मग़रिब जी नमाज जो ख़्याल थिए थो त माना सम्झो टे जी नमाज बि अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम क़बूल करे छॾी आहे। यादि रखो इंसान हो अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम सां दिलि लॻाइण में तव्हांखे वॾा फ़ाइदा मिलंदा। पहिरीं ॻाल्हि वॾो में वॾो फ़ाइदो इहो आहे कि इंसान जी तव्हांखे तड़प न थींदी। थींदव त तव्हांखे माउ ऐं पीउ जी थींदी, पंहिंजे बचन जी थींदी, के गैर जी न थींदव। अल्लाह सां दिलि लॻायो, रब्बुल अर्शिल अज़ीम सां मोहबत कयो, सची मुख़लिस मोहबत। महफ़िल में वेठो हुजे सभिनीनि खे छॾे करे तूं अल्लाह जी बारगाह में भॼ। आज़ान जे वक़्त में अल्लाह सां सचा थियो। यादि रखो इंसानो मुंहिंजी नसीहत ख़ुदा जी इज़त जो क़स्म तव्हांखे बुलंदी ते पहुचाइण वारी हूंदी आहे। जेको सम्झे बाक़ी मुंहिंजो कंहिंसां साड़ हसद कोन्हे को। न मां तव्हां खां पिनियो आहियां न मां तव्हां खां घुरण जी का ज़रूरत कई आहे न ई वरी मां तव्हांखे अपील कई आहे मूंखे लाइक कयो, फॉलो कयो, मूंखे शेयर कयो। न मुंहिंजियूं ॻाल्हियूं कूड़ी न हूंदियूं न बचा। मुंहिंजी ॻाल्हियूं थी ब्रांड जेके सम्झ में अचनि उहे अमल करे फ़ाइदा वठनि। अल्लाह जो कसम अरे मूंखे तव्हांजो कुझु बि न खपे, बसि तव्हां ॿुधी रुगो अमल कयो। इहो मुंहिंजे लाइ घणो आहे। जज़ाकल्लाह ख़ैर। मां सलाम।